माण्हू चवंदा आहिनि त परदेस तमामु ॾुखियो आहे, परदेस हीअं आहे, परदेस हीअं आहे. अहिड़ो कुझु बि न आहे. ऐं परदेस तमामु सवलो आहे. जेको मां सम्झां थो, जेको यूनिवर्सिटी में जेको हॉस्टल में रही सघे थो, आराम सां इंडिपेंडेंट रही सघे थो, सो उनजे लाइ परदेस को बि मसइलो न आहे. माण्हू ईअं ई चवंदा आहिनि. हा, ज़रूरत हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुसि त हू पंहिंजो मुल्क हूंदो आहे ऐं कुझु बि थोरो घणो हेठि मथे थींदो आहे त माण्हू पंहिंजे पेरेंट्स ॾे हलियो वेंदो आहे, पंहिंजे घर हलियो वेंदो आहे. हिते ईअं न आहे. हीउ परदेस आहे. हेॾो मतिलबु कुझु बि अहिड़ो को मसइलो थिए त पाण खे हैंडल करिणो पवंदो आहे. थोरी घणी ॻाल्हि ते मुल्क न वञी सघंदो माण्हू. ऐं स्ट्रगल करणी पवंदी. स्टार्टिंग में स्ट्रगल करणी पवंदी. परदेस टाइम घुरंदो आहे. ठीकु आहे. ख़ुशियूं घुरंदो आहे, जवानी घुरंदो आहे. तॾहिं तव्हांखे वञी कंहिं मुक़ाम ते पहुचाईंदो आहे. सो कोशिशि कयो, जेकॾहिं ज़िंदगी में कुझु करणु चाहियो था, पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि निकिरो. थैंक यू.